अज असांजी मंजिल टंडो अल्लाहयार जे उत्तर तरफ़ टंडो आदम रोड ते अटकल 8 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते मौजूद हिक अहिड़े सूफ़ी शाइर जी आख़िरी आराम गाह जे तरफ़ हुई जंहिंजो शुमार सिंधी शाइरी में वाई जे बानीकारनि में थिए थो, यानी मशहूर सूफ़ी शाइर शाह इनायत रिज़वी रहमतुल्लाह अलैहि। शाह इनायत रिज़वी रहमतुल्लाह अलैहि जो जन्म 1035 हिजरी में थियो। चवनि था त संदुन वॾा 550 हिजरी धारे बखर शहर में आया, जितां शाह बेग अरगून जे सिंध ते हमले बैद लॾ पलाण करे अची नसरपुर में वेठा। चवनि था त शाह इनायत रिज़वी रहमतुल्लाह अलैहि खे शेख मूसा आहिंदाणी सां घणी मोहब्बत हुई। पाण अक्सर करे संदुन दरगाह ते हाज़री भरींदा रहंदा हुआ। जंहिं करे बाद में नसरपुर खे खैराबाद चई अची दरगाह शेख मूसा आहिंदाणी वेझो मौजूदा ॻोठ सैयद भूरल शाह में अची रहिया। शाह इनायत रिज़वी रहमतुल्लाह अलैहि जी शाइरी खे सिंधी ज़बान में काफ़ी ऐं वाई जी सूरत में हिक अनमोल तोहफ़ो सम्झो वेंदो आहे। चवनि था त शाह भिटाई रहमतुल्लाह अलैहि जी शाह इनायत रिज़वी सां ख़ासि उनसियत हुई, जो पाण अक्सर साणनि मुलाक़ात लाइ तशरीफ़ फरमा थींदा हुआ। चवनि था त हिक दफ़े शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैहि साणनि मुलाक़ात लाइ आया ऐं हवेली जे दरवाज़े ते बीह फरमायाऊं, दर ते करे दाह, दर ते करे दाह। जवाब में शाह इनायत रिज़वी फरमायो, कुल्ले लाए बाह पिरी कंदसि पंहिंजो। चवनि था त शाह इनायत रिज़वी रहमतुल्लाह अलैहि जो हिकु फ़र्ज़ंद सैयद अब्दुल मुआली हो, जंहिंजो दरगाह शेख मूसा आहिंदाणी वेझो हिकु ओतारो पिणु हो। उहो ओतारो त बाद में ख़त्म थी वियो, पर उन जॻह ते हिकु पेर जो निशान अॼु बि मौजूदु आहे, जेको रिवायतनि मुताबिक़ सैयद अब्दुल मुआली जो आहे। चवनि था त हिते 2 कदम जा निशान हुआ, जिन मां हिकु त गुम थी वियो, जॾहिं त ॿियो अञा ताईं मौजूदु आहे। शाह इनायत रिज़वी रहमतुल्लाह अलैहि 90 सालनि जी ॼमार में 1125 हिजरी ते हिन फ़ानी दुनिया मां विसाल फरमायाऊं। संदुन ॾिहाड़ो हर साल 12 रबियल अव्वल ते मल्हायो वञे थो। शाह इनायत रिज़वी रहमतुल्लाह अलैहि जी शाइरी जो मजमूओ संदुन विसाल खां अटकल 1 सदी पोइ शाह इनायत रिज़वी जो
कलाम जे नाले सां छपजी चुको आहे।